मदान समाज हुजे, प्रदर्शाई समाज हुजे, उते औरतूं असांजो वधनि, हर शोबे में वधनि। अॼु असीं ॾिसूं था त उहो हर शोबो आहे जंहिंमें औरत पाण मल्हायो आहे, छोकिरियुनि पाण मल्हायो आहे। निकिरनि थियूं, मीडिया हुजे, पढ़ाई हुजे, मीडिया हुजे, हर सभु शयूं अॻिते आयूं आहिनि। उन दौर में अदब हिते भेण शबनम ॾाढी सुठी ॻाल्हि कई, हिकिड़ी तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई त असां वटि हिकु त पंहिंजी ॿोली ऐं ॿोली जेका आहे पंहिंजी, ऐं ॿियो जेको अदब, उहो जेसि ताईं असीं औरतूं घरनि में पंहिंजे ॿारनि खे नथियूं सेखारियूं, नथियूं पढ़ायूं, भई नथियूं करियूं, त मुंहिंजे ख़्याल में त असांजी ॿोली बि न रहंदी, असांजो अदब बि न रहंदो। वॾे में वॾी ज़रूरत इहा आहे त असांजे जेके बर्गर फैमिलियूं आहिनि, असांजा सिंधी माण्हू आहिनि जेके शहरनि में रहनि था, उहे त ईंदे शर्त ई पंहिंजो स्टाइल ई मटायो छॾीनि, पंहिंजो उर्दू ॻाल्हाइणु शुरू करे छॾीनि। हालांकि उन्हनि खे पंहिंजे शहरनि में, कराची शहर आहे हैदराबाद में, पर उन्हनि खे उहो पंहिंजो स्टाइल, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी ॿोली बरक़रार रखणु खपे। असांजो इहो कमु असां औरतुनि जो आहे। मूं इलाही भेरा ॾिठो आहे, आउं त वरी वेंदी आहियां उन्हनि कराची मार्केट में ॿिए में सिंधी ॻाल्हाईंदी आहियां, वरी जॾहिं ॿियूं भेनरूं मुंहिंजियूं उन्हनि खे मिलंदियूं आहिनि त उर्दू ॻाल्हाईंदी आहियां, तव्हां सिंधी आहियो? सिंधी, हा असीं सिंधी आहियूं। बाबा तव्हां सिंधी छो नथी ॻाल्हायो? तव्हांखे सिंधी ॿोलीअ खां नफ़रत छो आहे? पंहिंजी ॿोली ॻाल्हायो। त पंहिंजी ॿोली ॻाल्हाइणु, अदब में अचनि, पंहिंजे नए नस्ल खे उहो शौक़ु ॾियणु। त अदब छा आहे? असांजा जेके नौजवान नस्ल आहे उन्हनि खे सिंधी लेखक जेके आहिनि, वॾा वॾा अदीब आहिनि, दानिश्वर थी गुज़रिया आहिनि, उन्हनि खे उहा ख़बर कोन्हे त उहा केरु आहे, केरु उहा केरु आहे। त उहो ज़ाहिर थो थिए असांजो ॿारु पढ़े कोन थो, अदब कोन थो पढ़े। वॾे में वॾी ज़रूरत आहे त असांजा ॿार अदब पढ़नि। जीअं हाणे अची वियो आहे मोबाइल जो दौरु, कंप्यूटर जो दौरु, जेका बि शइ हुननि खे कढणियूं आहिनि ओॾी महिल कंप्यूटर ते गूगल करे कढी वठनि। पर जेको पढ़ण सां, कहाणियुनि सां, अदब सां, नावल सां असांखे जेको माहौल में जेको पंहिंजो सिंधी माहौल आहे, समाज आहे, पंहिंजी सकाफ़त आहे, उनखे असीं ॾिसी सघूं था, उनखे असीं ज़िंदा रखी रखूं था, उहो उन अदब में आहे। त वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। मिसालो सर्दियूं जेको आहे सो एॾो अॻिते आयो आहे, गुलबदन खे उनजी सॼी टीम खे मुबारकबाद हुजे ऐं असीं उन सां गॾु साथ में आहियूं। इनशा अल्लाह ताला त कामयाबी असांजी थींदी, असां औरतुनि जी थींदी। औरतुनि जो ई निज़ाम, औरतुनि जेके आहिनि से अॼुकल्ह जेके तकलीफ़ में आहिनि, ॿेड़ में आहिनि, इनशा अल्लाह ताला इन सुजाॻीअ सां, इन शौर सां, निखण सां असां औरतूं अॻिते वधंदियूंसीं, ज़रूरु कामयाबु थींदियूंसीं। जीअं सुठो अञा इश्क आतिश बणियो ई किथे आहे, अञा लुड़क बारिश बणियो ई किथे आहे, अञा मस्त जज़्बनि जूं मुखड़ियूं खिड़ियूं आहिनि, अञा चाव जोबन चढ़ियो ई किथे आहे। हाणे बसि मुख़्तसिर मुक़ररु आहिनि ऐं मां हसीना साहब खे छॾण खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदसि त हसीना जो हिकिड़ो प्रोग्राम हो, हुते मूं ॻाल्हायो, छाकाणि त हसीना जूं भेणूं, असीं भेनरुनि जहिड़ियूं आहियूं। त हसीना जी भेण मूंखे चयो त अदी तोखे तकरीर जा अदी हसीना घणा पैसा ॾिना हुआ। हसीना साहब खे सॼा थी त उहो अचे ऐं अची पंहिंजे ख़्यालनि में इज़हार करे। हसीना साहब सभ खां पहिरीं स्टेज ते वेठल सभिनी महिमाननि खे मलिका ऐं साम्हूं वेंदड़ सभिनी खे मलिका चवण सां मां सोचां थी हाणे मकाला एॾा थी विया छा कयां मां। जेके तफ़सील हा कहाणीकारनि जा जेके रिसाला हा सभिनी ते सभिनी महिमान ॻाल्हाए चुका आहिनि ऐं ऑडियंस में जेके वेठा आहिनि से ॾाढा मकालनि मां बोर थिया। हाणे सोचां थी हिकिड़ो गज़ल पढ़ी जान छॾायां। कुझु गुलबदन मुंहिंजे मकाले ते नथी चई सघां, पर जेको कुझु लिखी आई आहियां उन जो अनवान आहे सर्दियूं रिसाले में गुलबदन जो किरदारु। गुलो व बदन तूं आहीं, गुलो व बदन तूं आहीं, मुहबतुनि जो वतन तूं आहीं।
प्यारी गुलबदन ते ॻाल्हाइजे या उनजे कम ते ॻाल्हाइजे, ॿई पंहिंजे मक़सद में बाकमाल हैसियत रखनि था। जिथे गुलबदन पंहिंजो मिसाल पाण आहे, उते उनजो कमु, उनजे जुनून, उनजे रिसाले खे सतियुनि जे सुगंध सां मालामाल थी चार चंड लॻाए थो। कंहिं अबम ॿार जा पाकीज़ा मुल्क ऐं अछो उजरो ऐं उन जे रिसाले खे अॻे खां अॻभरो थींदे नज़र अचे थो। गुलबदन जी शख़्सियत हिकु बाकमाल इंसान जी जॾहिं मिले थी पंहिंजे वजूद जे वाखाण में वेढ़ियल ख़ुशबू मिसल मुल्कुनि सां केतिरा ई पल असांजे झोलियुनि में उछले वञे थी। जॾहिं अहसासु करण ते अचे थी त असां लाइ उमिरि भर जूं आदतूं बणिजी पवे थी। उनजे बाज जूं कड़ियूं हर उन सतीअ ते वसनि थियूं जेका उनजे अंदर खां चङी तरह वाक़ुफ़ु आहे या जेका उनजे घर में गुज़ारे थी। एतिरे क़दुरु जो गुलबदन सां गुज़ारींदड़ कुझु पल पराए वजूद खे पंहिंजो करे विझनि था। गुलबदन रुॻो असांजी सखी न आहे, पर असांजे कचिन फिकुनि तंद में पोयल लात जी सहेली बि आहे, जंहिंखे उहा पंहिंजे रिसाले जे सोनहरी वर्कनि ते कंहिं चांदीअ जे वर्कनि जी छापे थी। पोइ उहे वर्क असांखे ॿियनि आॾो झलकंदड़ करे पेश कनि था। न त असांजी का कारीगरी त नाहे, रुॻो इहो सभु गुलबदन जे महिनतुनि जो नतीजो आहे। जिथे बि रहे थी उहा ऐं जिथे बि उहा कमु करे थी, उते उनजो इश्क उनजे जज़्बे खे अञा बि वधीक निर्वार ऐं निमाया करे थो। तॾहिं त कलम जेको आहे असांजो अज़ न लाइ लिखे थो त उहा आदत उहा आसरो आहे, उहा आदत उहा आसरो आहे। कलम जे नोक सां चिटे थी चाहतुनि जा दायरा, कलम जे नोक सां चिटे थी चाहतुनि जा दायरा, सचमुच त उहा वॾी का अप्सरा आहे। असीं सभु जॾहिं अहिड़ी दोस्त ते सोचूं था त असांखे उहा तमामु घणी ऊची लॻे थी। उहा पंहिंजे कम सां, पंहिंजे तख़लीक़ुनि सां, पंहिंजे हमअसर शाइरान ऐं ज़ौक़ रखंदड़ सखियुनि सां जॾहिं बि मिले थी पंहिंजे कंध खे निमाए बीही रहे थी। उन वक़्तु महसूसु थिए थो त अहिड़ा ई हूंदा आहिनि इंसान जेके पंहिंजे कद काठ में सभिनी खां मथे हूंदा आहिनि। उहे ई सभु खूबियूं गुलबदन खे ॿियनि वटि अज़ीज़ कनि थियूं ऐं पोइ दिलियूं बार बार गुलबदन खे सारण ते मजबूर थियनि थियूं। पोइ असीं बि ईअं गुलबदन सां प्यारु कंदियूं आहियूं जीअं गुलबदन सतूं साले सां प्यारु कंदी आहे। ऐं प्यार जो सवाइ हुजे ॿियो को बि नेमल बदल नाहे हूंदो जो उहा असां खां कॾहिं बि विसरे नथी। इहो को गीत झुंगार जी
कीअं न क़दम भरे अॻिते उहा क़ीमती तिजोरी खुले थी। ऐं उन तिजोरीअ जे अंदरां हिकिड़ो उनवान मिलियो, उहो सत्यनि जे जज़्बनि सां टमटार थियल हिकु अनोखो क़ीमती तोहफ़ो। हिन उनखे में साॼियो। अॼु उहो क़ीमती तोहफ़ो सत्यनि जे नाले कुंड कुर्छ ताईं पंहिंजे भरपूर रंगनि सां, मोहबतनि जे मालाउनि सां, धरतीअ जे दुखनि सां, बेॾोह वार्ताउनि सां, हर हिक जा दर्द खणी अॻे खां अॻिरो आहे ऐं अञा बि अॻिरो रहंदो। असीं त उहे आहियूं जिन जे हुजण न हुजण जहिड़ी तख़लीक़ असांखे थोरी घणी मशहूरी ॾिनी, न त घणो त हुन छोकिरीअ जो कमाल आहे। असां लाइ गुलबदन ईअं रही जो असां लिखियो ई मस त गुलबदन उनखे पंहिंजे वजूद जो रत सत ॾेई असांजे नाले खे अञा अॻभरो कयो। पोइ असांजी पाण पढ़ाईअ ते परे खां ई मुड़कंदे नज़र ईंदी। माण्हुनि जे मेड़ में सदाईं असांजे नाम अॻियां फ़ख़ुरु कंदे महसूसु अचे थी। शाइरीअ जे बिल्कुलु हिननि सिटुनि जियां मुड़कंदी रहे थी, महकंदी रहे थी, ॼण त ॿियनि लाइ हूअ जीअंदी रहे थी। असांजे चिड़ियल पकड़ियल लफ़्ज़नि खे सोनहरी धागे में पिरोए जॾहिं सर्दियुनि में समोई थी त असीं सर्दियूं हिकु थी वञूं था। ऐं पोइ अॻिते लाइ वरी केतिरा ई अंबनि जे पूर जहिड़ा नज़म जुड़ी पवनि था। इहा हूंदी आहे कंहिं माण्हूअ जी पंहिंजे इदारे सां, पंहिंजे कम सां सचाई ऐं इश्क जी इंतिहा। इश्क जी इंतिहा ईअं त थींदी न आहे, उन लाइ पाण खे कूड़े में बचाइणो पवंदो आहे, तॾहिं वञी को पको रंग चढ़ंदो आहे। गुलबदन में केतिरा ई अहिड़ा कूड़ा खणी पाण सां गॾु हलंदी रहे थी ऐं पोइ उन जे शक्तिअ खे ऐं उन अमल ते साबित क़दम रहे थी। जेकी हर उहो सफ़र जेको हुनखे साबित क़दम रखे थो, उन ॾांहुं वठी वञे थो। पोइ किथे केॾा कंडा छो न हुजनि, किरड़ छो न हुजनि, किथे पथर छो न हुजनि, ॿरंदड़ मच छो न हुजनि, ऐं किथे गुलाब बि हूंदा आहिनि, पर हूअ ज़ाहिर सिर्फ़ु गुलाब करे थी, बाक़ी सभिनि सां मुक़ाबिलो कंदे ॿाहिरि बुड़क न बाफ़े थी। गुलबदन हिन धरतीअ जी उहा ख़ूबसूरत लेखका आहे जेका पंहिंजो मट पाण आहे। हिन केतिरा ई साल लिखियो आहे, हिन दर्दनि जा केतिरा ई दरिया पार कया आहिनि। पंहिंजे महिनतुनि सां, पंहिंजे मोहबतुनि सां उहा शहीदनि जे लॾे मां आहे। हूअ हिकु अज़ीम तख़लीकार, अज़ीम अरबे पीउ जी धीउ आहे जेका झलक गुलबदन जे लहजे मां, उन जे शख़्सियत मां असांखे निमाया नज़र ईंदी आहे। हूअ पंहिंजे सावरनि में बि ॾाढी अरबी आहे। न रुॻो हुन जो माटाणो, पर हुन जो सावराणो वायुमंडल कंहिं गहरे अदब खां घटि कोन्हे। हूअ सभिनि जा भाग, सभिनि जा कर्ज़ पंहिंजे मथे ते पोतीअ जियां संभाले वॾे शान सां उन्हनि खे निभाईंदी पई अचे। पंहिंजे शान में, पंहिंजे मान में अञा बि अॻु भरी ऐं अॻिते हुजे थी। गुलबदन ते लिखण लाइ घणो कुझु खपे थो, पर मूं वटि लफ़्ज़नि जी एतिरी खाण त नाहे जो हिन ते लिखां। हूअ हर रूप में हिकु माहलका आहे। पंहिंजे घर जे नंढनि वॾनि लाइ ॾिसिजे त सभिनी खे साह में सांढे पई अचे, पाण पतोड़ींदी पई अचे। उते वरी दोस्तनि लाइ दिलुब आहे, उते धरतीअ जी दिलेर धीब आहे, त उते वरी पंहिंजे कम में सची ऐं ग़रीब आहे। सतियो रिसालो हिन जे रग रग में रहे थो। जॾहिं को हिन जे रिसाले जी वाखाण करे थो त हुन जे बदन में मोर जी नाच जियां हिकु अजीब रंगीनी पैदा थिए थी।
पवे थी। शाल गुलबदन खे को अहिड़ो क़दरदान मिलियो जेको हुनजी ॻोल्हा करे। हुनजे हेतिरी सारी उमिरि जी महिनत ते ॻाल्हाइजे जेको हुन सां बि शाम मल्हाए माण्हू अलाए छो परख खां ख़ाली अखि जा थी विया या ॼाणी वाणी इहो अखियूं पंहिंजूं लूटे था छॾनि। इते मां ईअं चवंदसि त हीरा त ॾिसो कंकर न हणो, हीरा त ॾिसो कंकर न हणो, ईंदो न ही वरी वणजारो, कुझु ॾात ॾिसो पोइ बात करियो, ही शोर अजायो आहे प्यारो। मुंहिंजी दिली तमन्ना आहे त गुलबदन हिन इदारे में ता हयात राह रवां रहे।